दोस्तों अॼु की वीडियो में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जो एक परस्तार जेको ट्रैक्टर जो ड्राइवर हुयो ऐं ग़रीब एक पासे में ज़मीन भी थोड़ी घणी हूंदी हुअसि ऐं ॻोठाणे तबियत जो माण्हू हुयो ऐं उन वटि हिकु ट्रैक्टर गाॾी हूंदी हुई जेके हर वग़ैरह काईंदो हुयो त जलाल चांडे जो परस्तार हुयो ऐं जलाल चांडे जा केस्टूं उन वटि भरियल हूंदो हुयूं ड्राइवर जेको आहे सो ट्रैक्टर ते ऐं जलाल चांडे जा ई केस्टूं ॿुधंदो हुयो। त दोस्तों जॾहिं ड्राइवर घर वियो कुछ कमकार जे लाइ पोयां ट्रैक्टर छॾे त धाड़ेल उन जा ट्रैक्टर काहे विया। जॾहिं उहो शख़्स मोटी ज़मीन ते आयो त ॾिठईं त का शइ कोन्हे, को गाॾी काहे विया ऐं उन टाइम में जलाल चांडियो पाण हयात हुयो ऐं जलाल चांडे जो उन ॻोठ में उन तर में तमामु वॾो नालो हूंदो हुयो ऐं जलाल चांडियो हल्का फुल्का फ़ैसिला बि कंदो हुयो पंहिंजे ॻोठ जा ऐं जलाल चांडियो ईअं सम्झो हिकु चङो मुड़ुसु हुयो उन ॻोठ जो। जेको बि मसइलो जंहिंजो थींदो हुयो, चाहे पंजाबी बिरादर हुजनि, सिंधी हुजनि, खोसा हुजनि या ॿिए कंहिं ज़ात जा माण्हू हुजनि, को बि मसइलो थींदो या को माण्हू बदिजी वञे या बकरी चोरी थी वञे या को जहिड़े जो मामिलो हुयो तॾहिं बि माण्हू जलाल चांडे वटि रोड़ी वेंदा हुया ऐं जलाल चांडे खां ई मदद तलब कंदा हुया। त दोस्तों हे ट्रैक्टर ड्राइवर बि जलाल चांडे वटि रोड़ंदो हुयो ऐं जलाल चांडे खे अर्ज़ु कई त जलाल चांडिया मां त सॼो ॾींहुं तुंहिंजा कलाम ॿुधंदो आहियां ऐं अहिड़े तरीक़े सां ॿनीअ मां मुंहिंजो ट्रैक्टर गुम थी वियो आहे, महिरबानी करे फ़ोन वग़ैरह घुमाए करे ऐं मूंखे मुंहिंजी गाॾी मोटराए ॾे, छाजे करे जो मुंहिंजो रोज़गार ऐं मुंहिंजो चरखो हले ई इन गाॾीअ ते थो ऐं इन ई रोज़ी रोटी जो मुंहिंजो फंक्शन इन ई गाॾीअ सां आहे। त जलाल चांडे हिन खे पुठीअ ते हथु रखी ऐं जलाल चांडे हिन खे चयो थो वरी ठीकु आहे, तूं हाणे हल, तूं बि जांच कर पंहिंजे हिसाब सां, मां बि जांच कयां थो पंहिंजे हिसाब सां। दोस्तों जॾहिं उहो ट्रैक्टर काए वञी धाड़ेल पंहिंजे सरबराह वटि पुॻा त उते वञी जॾहिं चेक कयूं ट्रैक्टर खे त रुॻो जलाल चांडे जा एल्बम ऐं जलाल चांडे जा केस्ट निकिरनि पिया उन ट्रैक्टर मां ऐं उते हिकिड़ो ॿ एल्बम हलाए बि ॾिठऊं, छाजे करे जो उन टाइम में झंग झर में जलाल चांडियो तमामु घणो मक़बूल हुयो ऐं जलाल चांडे जा दीवाना ऐं आशिक़ धाड़ेल बि हुया उन टाइम में जेके जलाल चांडे खे तमामु घणो ॿुधणु पसंदि कंदा हुया। त पोइ धाड़ेलनि जो जेको सरबराह हुयो उन पंहिंजे जेको आहे सो धाड़ेलनि खे चयो त बाबा हे त असांजे उस्ताद जो जेको आहे सो केस्टूं उन्हनि। त दोस्तों हे धाड़ेलनि चयो त हे त उस्ताद जलाल जा एल्बम भरियो वेठो आहे ऐं हे बि असां वांगुरु जलाल चांडे जो परस्तार आहे ऐं असांजी गैरत ऐं असांजो जेको आहे सो ज़मीर गवारा नथो करे त असां पंहिंजे उस्ताद जे शागिर्द जो ट्रैक्टर खपाए ऐं खाई वञूं, इहो मुनासिबु न आहे। पोइ दोस्तों अॻे ज़माने में धाड़ेल बि गैरतमंद हूंदा हुया ऐं धाड़ेल बि असूल परस्त हूंदा हुया। पोइ धाड़ेलनि चयो त असांजो उस्ताद आहे जंहिंजो हे परस्तार आहे ट्रैक्टर ड्राइवर, त पोइ अहिड़े तरीक़े सां उन ट्रैक्टर खे ख़ामोशीअ सां काहे करे राति जो ई उतां जिथां काहियूं उते जेको आहे सो बीहारे आया। जॾहिं उहो ट्रैक्टर ड्राइवर सुबुह जो उथी पंहिंजे ॿनी ॿारे जे तरफ़ निकितो त ॾिठईं त मुंहिंजो भेणा ट्रैक्टर जेको आहे सो मौजूदु आहे ऐं पंहिंजे ट्रैक्टर खे ॾिसी तमामु घणो ख़ुशि बि थियो ऐं जलाल चांडे खे दुआऊं ॾियणु लॻो त जलाल चांडे मुंहिंजे ट्रैक्टर खे मोटायो ऐं जलाल चांडे जो वॾो शीदाई हुयो उहो। त दोस्तों उमेद आहे नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी